जो दरिया भाई हमरा अधिकार बुराओ साथिन की न तो सुन न इन वक्त मिठल वारन सा छेड़छाड़ करण मना अकबर खान के चिड़ाइण जे बराबर है। अरे अकबर खान अग में ही होश में ना आई जेकर इन मसले जी खबर पियस न तो बाहि थी शायद हमरा घुराने जे लाइ फोन कई था कुछ कोन कंदा ये मिड़े असा के दिखाण ला था क्या जिकरे वेणु हुजे ना न तसा बहियो हो टे है एतरा दिलेर बि कोन न जो मैदान में लहन धन हमरा जो वठी ओ जेड़ो कंदा लाला तवे त चवाए तो उनन जो पानी तांगेला तू छड उनन के पांजी गाल कर यार मु थोड़ी अफवाह बुधिया त सुल्तान वारन जी भेण निकरी वया। हां ये हकीकत है जैसा पैरिया निकती ॿीहर कोन सां निकती है पर असा बुधवा तो उन जी शादी थियल हुई एक कुराड़े सां शादी करायोस तू ही बुधाए एक जवान छोकरी कुराड़े सां सजी उम्र किथे गुजारे सकती गलतियों असा जो पाजू आन ए डो वरी छोकरन ते था जाओ आहे लहर लहर में लका ये दुनिया दर्द ने जो दरिया। बाबा तुझे करे बानू बेगम की तकलीफ थी इन करे अड़ी रीत मुझे इस्तकबाल ना है के जेड़ी रीत अज मुझे इस्तकबाल के मां तो तुझो हर वक्त ख्याल रखनी है तू मनींदो किथे आई ख्याल रखनी बानो बेगम इन लाए मेहरबानी। बाबा तमा लाए चाय ठाए अचा चाय ना पुत्र घुल मिल जाना ही सुपर है। बिग फ्रेंड्स सुपर है जिंदगी। आज काफी जो मूड है चौंदा तो काफी सा सेहत बेहतर थी गया। ठीक है बाबा ठाए थी अचा। अम्मा तांजे लाए चाय या कॉफी? न पुट असी चाय पियंदुसी। साईं मां त ॾाढी परेशान आहियां हाणे ख़बर न आहे त असांजो छा थींदो। तू परेशान न थी मुंहिंजी भेण मां तव्हांखे नुक़सान पहुचाइण कोन ॾींदुसि पर मूंखे ॿियो ख़ौफ़ आहे मां इन्ही ॿुॾ तर में आहियां। वो वरी कीअं? बानू बेगम हिन चक्कर सां छोकिरी खे वापसि मोटरायो ऐं उहा जेकॾहिं सुल्तान वारनि ताईं पहुती त हू हुनखे ज़िंदा थी सघे ऐं बानू बेगम जेकॾहिं ईअं थिए थो त उन खून में मां बि बराबरि जो शरीक हूंदुसि। साईं इन में तव्हांजो कहिड़ो ॾोह? तव्हां त भाउ खे वसाइण जी कोशिश पिया कयो। नज़ीरा सच पई चवे तव्हां त मसले खे ठारण लाइ छोकिरी मोटाए पिया न पोइ जेकॾहिं छोकिरी खे उन जा ॿाहिरि वञी हथ सां कुहंदा त उन में तव्हांजो को बि ॾोह न आहे। बानू बेगम इहा त दुनिया खे ख़बर आहे त सुल्तान वारनि जा हथ सदाई रत जा प्यासा अहिड़नि हथनि जी उमीद उजाइण लाइ मासूमनि जे हथ में नज़रानो पेश कयो पुछा उन ते कुफारो वाजिब न आहे? इहा छोकिरी मासूम रही किथे आहे? निकाह खां पोइ बि ना महरम सां भॼी निकिती आहे। इहा त वाजिबे क़त्ल आहे। तू हुन जे खून खां न डिॼ। बानू बेगम न ई मां काज़ी आहियां न ई शरीयत जे वर्कनि मां वाक़िफ़ आहियां त वेठो फतवाऊं जारी कयां त फलाणो वाजिबुल क़त्ल आहे। बानू बेगम मां त ख़ुदि पंहिंजे कुतनि वारनि जे घेरे हेठि आहियां
वो ॿियनि मथां आङुरियूं कीअं थो खणी सघां? ख़ुदा ई ॼाणे त अहिड़ा कहिड़ा सबब पैदा थिया जो छोकिरी अहिड़ो सख़्तु क़दम खणण ते मजबूर थी। मां त हुन जी ज़िंदगी जे कंहिं पहलू खां वाक़िफ़ न आहियां बानू बेगम, त पोइ कीअं हुन जी हयात ऐं मौत जो फ़ैसिलो कंदुमि? मां उन जिस्मी रूह मथां मुंतख़िब थियल मुनकर के नाया जो उन जी पूरी ज़िंदगी जी नेकी ऐं बदी दफ़्तर खोले सभिनी जे साम्हूं रखां त फलाणो वाजिबुल क़त्ल आहे। बानू बेगम, मूंखे मरी करे पंहिंजे मालिक खे मुंहुं ॾेखारणो। मां नथो चाहे त मासूम खे हथ सां दामन दाबदार करे लहद में न बानू बेगम न। ज़र ऐं ज़मीन जा फ़ैसिला करणु तमामु सवलो कमु आहे, पर ज़िंदगी जे मथां मौत जी मोहर हणणु ॾाढो ॾुखियो अमल आहे बानू बेगम, ॾाढो ॾुखियो। दुनिया करे त भले करे बानू बेगम, भले करे दुनिया, पर बानू बेगम घट में घटि ये अकबर खान इहो कमु कॾहिं कोन कंदो, कॾहिं बि न बानू बेगम, कॾहिं बि न। अब आलम खान पूरी दिल लताड़े आया आहियूं, हिननि जो त किथे अतो पतो ई कोन थो पए। अॼो को ॾींहुं त असांजो ईअं ई गरक थी वियो। थोड़ा मां इहो थो सोचां त असां कंहिं ग़लति तरफ़ त न निकिरी आया आहियूं। अला तव्हां छा सम्झो त वरी कंहिं तरफ़ वियो हूंदो? थोड़ा मुंहिंजो अंदाज़ो आहे त हुन ॿाहिराड़े जे बजाए कंहिं वॾे शहर जो रुख कयो हूंदो। ओ भाउ, जेकॾहिं कंहिं वॾे शहर जो रुख कयो अथसि न त 6 ॾींहंनि में त छा 6 सालनि में बि असांखे हथ कोन ईंदो। थोड़ा मां हवा जो रुख ॾिसी तोखे इहो ॿुधाए सघां थो त कहिड़ी जुई जा पखी कहिड़े तरह में लथा आहे। वरियाम मुंहिंजो सौट आहे, मुंहिंजो रतु आहे, त छा इहा मूंखे ख़बर न पवंदी त हू कहिड़े इलाइक़े ऐं कहिड़े शहर में रही सघे थो। वरियाम खे ॻोल्हणु थोरो मुश्किल ज़रूर थी पियो आहे, पर नामुमकिन न आहे। खोटा खान पोइ छा सलाह आहे, कहिड़ी तरफ़ निकिरणो आहे? लाड़काणे तरफ़ हलणो आहे, ऐं मुंहिंजो अंदाज़ो आहे त सोट असांखे उते ई मिलंदो। मां दोस्त खे फोन करे थो छॾियां ऐं सिज लहण खां पहिरियों असांखे लाड़काणे पहुचणो आहे। पोइ अचो, देरि छा जी था कयो, वेहो गाॾीअ में। समझ दे इन छोरन के हर वक्त इन जे सिर ते शैतान सवार रहे तो। अदा इन्हनि जे सुधरण जी मुंदा हाणे चढ़ी वई आहे। अमा को चाह जो चुको हुजे त खणी अच। जी चाचा ॾियां थी। सदोरी अहिड़ो कदम खणी वेठी आहे जो पाण सां गॾु राज को आईंदी। मासी इन में सदोरी जो को ॾोह कोन्हे को, तव्हां पंहिंजी दिलि ते हथ रखी ऐं पोइ चओ। भला मलूक जहिड़े झूर पोड़े सां कहिड़ी छोकिरी ज़िंदगी गुज़ारींदी? मञू था मां, असां मर्दनि जो ज़िद आहे, क्रोध आहे। असां पंहिंजी अना जे ख़ातिर न्याणियुनि जे अरमाननि जो खून करे था छॾियूं। जॾहिं त असां सभु ॼाणूं पिया त सदोरी वरियाम खे चाहे थी। जेकॾहिं असां वरियाम सां निकाह कराए छॾियूं हा त इहे ॾींहं ॾिसणा ई कोन पवंदा। इहा ॻाल्हि त आहे अदा, असां पंहिंजूं ग़लतियूं नथा ॾिसूं, सॼो ॾोह ॿारनि जे मथां था हणूं। मूं बि उन वक़्तु सुल्तान सां ॾाढो ज़ोर लाथो हुयो त सदोरी जो रिश्तो वरियाम खे ॾियूं, पर उन्हनि जे विच में दुश्मनीअ जी बाहि ॿरियल हुई। इहा दुश्मनी बि सदोरी ऐं वरियाम जे निकिरी वञण खां पोइ वधी। जे पहिरियां रिश्तो ॾेई छॾींदा न त इहा दुश्मनी बि न वधी आहे। बस अमा, असां नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते बंदूकूं था सिधियूं, पोइ एतिरो था अॻिते निकिरी वञूं जो वापसि मोटण जो रस्तो ई न हूंदो। चाचा मर्दनि खे छा आहे, हू त बंदूकूं खणी हिक ॿिए खे मारे करे फिटो था कनि, पर सॼी ज़िंदगी अज़ाबनि में त असां औरतूं आहियूं। काश इहे मर्द औरतुनि जे दर्द खे सम्झनि न त एॾा कलूर बि न थियनि। लो न गाॾी तो वेहो। वेहण कोन आया आहिनि। इहो ॿुधाए त न्यापो छो कई? आलम खान ऐं रैस जे कमदार खे असां लाड़काणे तरफ़ वेंदे ॾिठो।
तंहिंजे करे तव्हांखे ॿुधाइणो लाज़िमी हुयो। इन्ही जो मतलब त वरियाम लाड़काणे में ही हूंदो। अबा असांजे लाइ को ॿियो हुकुम हुजे त ॿुधायो। पंहिंजे सभिनी दोस्तनि खे आगाह करे छॾियो त आलम जे मथां निगाह रखनि। जीअं आलम ऐं वरियाम खे गॾु ॾिसनि मूंखे ज़रूर इतला कनि। हाणे मोकिलणी न आहे, हलूं था। हला भाई। ये शर्त बेले खां वधीक आहे। हेड़ी गुजर आबादी में वरियाम खे ॻोल्हणु आसान कमु न आहे। सही तो चई आलम खान, आसान कमु न आहे, पर वरियाम खे ॻोल्हणो त पवंदो न। न त अहिड़ी बाहि भड़कंदी जंहिंखे विसाइण तव्हांजे लाइ मुश्किल बणिजी वेंदो। छोटा वरियाम ऐं छोकिरीअ वापसि करण खां पोइ बि ही मसइलो हल न थींदो। बाहि अञा वधीक भड़कंदी। बाहि मोटाइण खां पोइ रईस सुल्तान जे मथां ज़ोर रखंदो, हुनखे ख़ामोश कराईंदो। छोटा नामुमकिन आहे। सुल्तान जी फितरत खां मां वाक़िफ़ आहियां। वो ख़ामोश इन जे करे आहे जेसीं ताईं हुनजी बाहि वापसि थिए ऐं हुनजी इज़त में अचे। छोटा जॾहिं हुनखे छोकिरी मिली न, पलांग में सभु हदूं उरांगे वेंदो। आलम खान, जेकॾहिं सुल्तान होश मां निकिरे थो न, इहो वाजिबु आहे। तुंहिंजे सौट कई बि वॾी नाइंसाफ़ी आहे। पहिरियों चकर त उहो मुड़ी आहे, हाणे बार बार बर्दाश्त कोन करे सघंदा हो। तव्हां पंहिंजे दिलि ते हथु रखी ॾिसो। हिकिड़ी अहिड़ी तव्हां सां थिए आहे, तव्हां को क़दम न खणो आहे। मञा थो त सुल्तान सां हिन चकर नाइंसाफ़ी थियल आहे। वो पंहिंजे सौट खे ॾाढो सम्झायो, हद खां वधीक मूं कोशिशि कई। पोइ बि सभिनी खे सूर में विझी वियो। हाणे जेकॾहिं सुल्तान वारा छोकिरी खे क़त्ल कनि था न, त माफ़ी मुंहिंजे सौट लाइ बि न आहे। अलाह भलाई कंदो। मूं बि रईस न चाहींदो त छोकिरो ऐं छोकिरी क़त्ल थियनि। वधीक मालिक खे पारत आहे। ॿ मासूम जानियूं बची पवनि त बहितर आहे। आलम खान, रस हिन जे छोरे वरियाम मूंखे ज़हर जा ठुक पियारिया आहिनि ऐं तव्हां वेठा था हिन खे चाहिं पियारियो। इहा त मूंसां सिधी सही नाइंसाफ़ी आहे। जेकॾहिं सावण जे छोकिरे जी ग़लती आहे त उनजी सज़ा असां सावण खे ॾियूं। हा छो न, सावण खे ख़बर हुई त हिन जो छोरो होश में न आहे। वते तो ॻोठ वारनि जी इज़तुनि सां खेॾंदो। पोइ अहिड़े छोरे जूं टंगूं भञी घर में छो न पियो विहारे छॾे। छेक छॾण जो अंजाम ॾिसो पिया न रेस, केतिरा बदनाम थिया आहिनि। सावण जी त ग़लती आहे, पर तोखे कंहिं चयो त हिन उमिरि में शादी कर। उमिरि रेस छा थियो आहे मुंहिंजी उमिरि खे? जेकॾहिं उमिरि जो हिसाब कंदो त मां 2 साल तव्हां खां नंढो आहियां। गुरबत खे लानत आहे, मासी खाई छॾियो अथसि। वञी चमो बचियो आहे, तॾहिं मां तव्हांखे पोढ़ो नज़र थो अचां। तव्हां वांगुरु मूंखे बि नेरनि में जे 2-3 किलो गोश्त मिले हा न, त मां बि पहलवान नज़र अचां हा। पोइ तव्हां पाण ई चओ हा त वञी ॿी शादी कर। तुंहिंजी ॿी शादी हाणे ख़बर सां थींदी। रस मां घणनि जा कांध पा खाई पोइ मरंदुसि। चओ हाणे घणी बकवास न कर, हलण जी कर हितां। वञा रस, मां त तव्हां खणी आयो आहियां। वञा वरी कीअं? मुंहिंजे दुश्मननि खे पनाह ॾिनी अथव त पोइ मूंखे हिननि खां फ़ैसिलो बि वठी ॾियो। पहिरियां कोशिशि आहे त बाहि मोटायूं, फैसला पोइ थींदा। पर बस हाणे हलण जी कर। हा साईं, ज़ोर अॻियां सारी आहे। जे कुझु छऊं था त पात्र था खाऊं। वही हुयसि जेको मसलो जो दरिया। अमा दे ख़बर छा पंहिंजे माउ पीउ सां मिल्कियत जे हिसे जी ॻाल्हि छेड़ी अथई। हाणे अमा थी वियसि, पहिरीं छोरी ऐं ॾाइण खां सवाइ सॾींदी न हुई। किथे गुम थी वई आहीं अमा? मां तोसां आहियां मुंहिंजी राणी। वही हुयसि जेको मसलो थियो आहे, बाबा उन जी भॼ में आहे ऐं अमा वेठी राति ॾींहुं चाची नज़ीरा खे दिलासा ॾे। इन जो मक़सदु त तोखे ॻाल्हाइण जो मौक़ो ई न मिलियो न चाची। अमा जेसि ताईं ज़िंदगी आहे अहिड़ा मसला त पिया हलंदा रहंदा। हिकु ख़तम थींदो ऐं ॿियो शुरू। त छा पोइ तूं सॼी ज़िंदगी इंतज़ार कंदी रहंदी? न चाची, मूं सोचियो आहे कि सुभाणे मां वरी वेंदसि। अमा त सुभाणे भली वञ। जेकर तुंहिंजी माउ जे कछन में नज़ीरा वेठल हुजे त उनखे घड़ी खनि पासे ते विहारजां ऐं अकेलाई में वञी पंहिंजी माउ सां पूरी हक़ीक़त कर ऐं ज़ोर रखीसि त हू तुंहिंजे पीउ खे राज़ी करे। चाची, मूंखे पूरो यकीन आहे त घणो ज़ोर न लाइणो पवंदो। अम्मा ऐं बाबा राज़ी थी वेंदा। हूअं बि एतिरी मिल्कियत आहे जो अम्मा बाबा जे खपाइण जी न आहे। तूं चई थी अल्लाह करे तोखे घणो न चवराइनि, पर मूंखे नथो लॻे त एतिरो आसानी सां तोखे तुंहिंजो हिसो वंडे विराए ॾींदा। हू मुंहिंजा माउ पीउ आहिनि, हुननि खे मां थी सुञाणा। हा, हूअ तुंहिंजा माउ पीउ आहिनि, तूं
तू उन्हनि खे चङी तरह सुञाणी थी, पर तोखे इहा न आहे ख़बर जेको अॼुकल्ह जो दौर आहे, माण्हुनि में एतिरी त हिर्स ऐं हवस काए पई आहे जो पंहिंजे औलाद खां वधीक मिल्कियत खे था मिठो कनि। जेकॾहिं मिल्कियत न आहे त औलाद बि कम जो न आहे। मां इन ई करे चवां थी त गुरण खां पोइ ख़बर पवंदी त मिल्कियत मिठी आहे उन्हनि खे या तूं। टिटणी कुती सुअर जे मुंह में वरी अचे थी कंदी विच घिटीअ में गहलाड़ो भॼड़े। ओ मंडाणी बीह ते बीह दाना नथी घणो यो मुखे ॾिसी भगो काने थो वञी। हां हुकुम कयो साईं। पहिरीं मूंखे इहो ॿुधा त तूं मूंखे ॾिसी मोटियो काॾे पियो वञी। तोखे ॾिठुम त चांहि खंडु यादि अची वई, राति मूं कोन वरिती। सोचुम त ॿिए पंध खां सुठो आहे हीअं रही वठी वञा। कोड़ा तूं हली घर वेह, मां मोटा त पोइ तूं वञे खंडु चांहि वठण। ये राय भाई ज़ायद वतंदा गिटनि में घुमंदा। जेकॾहिं असांजो घर खाली ॾिठुनि न त सॼे घर खे बुहारो ॾेई हलिया वेंदा। कहिड़ो असांजे घर में कचो सोन पियो आहे। भले कचो सोन असांजे घर में न पियो हुजे, भई भगलियूं सगलियूं देगड़ियूं पयूं न इन्हनि खे बि बुहारो ॾेई हलिया वेंदा। पोइ सुबुह जो चांहि छा में काढ़ींदे? हां घर में प्यालो बि कोन मिलंदी पीअण खां। मां हलां थो पर तूं बि मोटण जी कजाए। ईअं न त ॿिलीअ जा 7 घर लूसे पोइ अचे। ठीकु आहे हल हलो दाना न हल कर। मां 7 कुल्लू थी ॿिली वांगुरु लूसियां, बाक़ी हे वीचारो सुबुह थिए थो मुसलो विछाए वेह थो ऐं क़ुरान जो वेठो थो दौर करे, लजी बि कोन थो थी। देवाल का खुड़क पई? न सुल्तान, न को खुर न पेर। ईअं समझ त पूरी ज़मीन लताड़े आया आहियूं। अदा असां वतां था झर झंग जागी था, जॾहिं त वरियाम शहर जो रुख कयो तो। अदा इन खां सुठो आहे त सावण ऐं बादल खे ॿधी खणी था अचूं, पोइ आलम असांजे वारे में ज़रूर ईंदो। तूं छा थो सम्झी त मां उन्हनि खे बख़्श कंदुसि जेका असांजे मुंहं ते कराण मले विया आहिनि, ऐं उन कराण खे आलम ऐं मुंहिंजे ख़ानदान जी रत सां धोईंदुसि। मुंहिंजे अंदर जा जेके ज़ख़म आहिनि उन्हनि खे ख़तम करण लाइ मां उन्हनि जे रत जा ढुक भरे पीअंदुसि, तब बि मुंहिंजे अंदर जा नासूर ख़तम न थींदा। एॾी मुंहिंजे अंदर में बाह भरियल आहे। तूं छा थो सम्झी त मां उन्हनि खे बख़्श करे छॾींदुसि? न मल्हार न, बख़्श जो वक़्तु ख़तम थी चुको आहे ऐं ही वक़्तु इंतकाम जो आहे, इंतकाम जो। सुल्तान असां लाइ को हुकुम? वरियाम खे ॻोल्हण जी कोशिश कंदा रहो। ही वक़्तु आराम करण जो न आहे। रात ॾींहुं हिकु करे छॾियो। आलम खे पहुचण खां पहिरियां ई असांखे वरियाम ताईं हर हाल में पहुचणो आहे। वञो ॻोठ ऐं शहर हिकु करे छॾियो। हर हाल में वरियाम असांजे हथ लॻण घुर्जे। वञो, अञा जेकॾहिं को ॻोठ ऐं शहर रहियल आहे उते वञी उनखे तलाश कयो। ठीक है सुल्तान। कह जो कह साचा, कह जो
कहीं साचा ये दुनिया तोखे के ॾिठो त नाहे न हिन शहर में कहिड़ा असांजा वाक़ुफ़ आहिनि सदोरी जो सुञाणे वठंदा। खणी जी वाक़िफ़ नाहिन पर ख़ौफ़ त हर वक्त रहे तो न। इजो मुंहिंजा भाइर हेॾां या होॾां आया आख़िर इहा ख़ौफ़ वारी ज़िंदगी केसी ताईं जीअंदासीं। सदोरी मां सोचां थो त कंहिं वकील सां सलाह करे तोखे हली कोर्ट में पेश कया। जंहिं ॾींहुं बि असां ज़ाहिर थियासीं न मुंहिंजा भाइर हिते पहुचंदा ऐं असां ॿिन्ही खे ॿधी खणी वेंदा। पोइ न असांखे कोर्ट बचाए सघंदी न ई वरी को कानून। ॾिस सदोरी जेसी ताईं तुंहिंजी मलूक खां तलाक नथी थिए तेसी ताईं असां निकाह नथा करे सघूं ऐं तुंहिंजी तलाक जे लाइ असांखे कोर्ट जो दर खड़काइणो ई पवंदो। वरियाम हाणे मां तुंहिंजे कढायां जेको बि कदम खणी न सोचे समझी खणजांइ छो त हाणे असां ॿिन्ही जे मथां मौत लामार ॾेई रहियो आहे। तू परेशान न थी सदोरी अलाह भलाई कंदो। मां को ॿार न आहियां जेको बि कदम खणंदुसि सोचे समझी खणंदुसि। घणा ॾींहं मस्ती कई त वॼ अची वियो न मुंहिंजे चक्कर में। चक्कर में अरे चक्कर में ईंदासीं त छा करे विढ़ंदे। हा विढ़ंदुसि हीअ बकरी छिलो काए वेंदुसि। मां चवां थो बकरी ऐं छेले में हथ लाथो अथई न पछताईंदे। अरे पछताइण वारा ॿिया अथई ज़ाहिर न आहे पछताईंदो। तोखे ख़बर न आहे ज़ाहिर वॾो ज़रीदो आहे जेके चक पाए चूचे मारेसि। दादा हलूं थोरो तरस तरस हिन ॿिन्ही खे मोचड़ा हणण वारा था अचनि थे हिन जो कमु खुलू त पोइ था हलूं। उस्ताद समझा तो मामलो गड़बड़ आहे। अरे गड़बड़ छाजी गड़बड़? हां मतलब तव्हां छेलो ऐं बकरी न ॾींदो। बाबा छेले खे कई था कटी पोइ जेके पैसा मिलिया बजे ॾींहं कंदासीं चटणी कीअं। अवे छेलो न जो भाऊ ये बकरी ये छेलो ॿई बिठा अथई। दादा ये थी छेलो ये थी बकरी वच पंहिंजी बकरी न न न न तो त चयो न छेले ऐं बकरी खे खपाए कंदमि चटणी पुटाणे कबु गुलू थियण वारो अथई ॾेबो। हाँ ये बि चवे। हा हा चवे पियो ॿ छेला अॻु में खपाए आयो आहियां। बाबा असांजे मथां कूड़ एतिरा आहिनि जेतिरा असां फादर बर्दाश्त करे सघूं। अरे बाबा ॾिसो छा था ऐं ॿई बीठा अथव बकरी ऐं छेले जा चोर। वठो न कयो न कमु गुलू असां बि थमराई करायूं था तव्हां सां वठो न। सोचियोसीं हिकिड़ो थी वरी ॿियो इहो निभागो छोरो वरिया में जेकॾहिं छोरीअ खे न भॼाया त महीने अधु असीं छोकिरे मिटल जी शादीअ जी तारीख़ ॿुधी छॾी। छो न शादी जी तारीख़ ॿधबी? इहो मसलो को अकबर ऐं बानो जे घर में थियो आहे छा जो शादी जी तारीख़ ॾियण खां लवाईंदा? छा तो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए अकबर खान जो हिन महिल ज़ोर आहे त छोकिरी वापसि थिए ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त आलम खान ऐं सुल्तान जे विच में दुश्मनी जी बाहि भरी। हाणे इन्हे माहौल में अकबर खान कीअं चाहींदो त न्याणी जी शादी थिए? इहा ॻाल्हि साईं दिलि खे लॻे ई नथी त का शादी थिए। हाणे जेसि ताईं इहा ॻाल्हि ठरे नथी तेसि ताईं साईं शादीअ जी तारीख़ कान। तूं छा थो सम्झी त इहो जेको मसलो थियो आहे सो 15 ॾींहंनि में बस ठरी वेंदो? न जाड़ा न इहो जेको बबड़ भरियो आहे न इहो ॾिसजाए वेठो सालनि ताईं पियो भड़कंदो। 15 ॾींहंनि में ठापुर थी वेंदी ॾिसजाए। इहो हफ़्ते ॿिनि में छोरीअ खे घुराए कंदसि सुल्तान जे हवाले। दोस्तो सुल्तान जी असुल हिन वक़्तु पुछड़ी पई थी लॻे। छोरो अहिड़ो कमु करे वियो अथनि जो मुंहुं खणी किथे घुमण चढ़ाई न आहिनि रहिया। जेकॾहिं तव्हां न रोकियो आहे न त वॾो कमु करे ॾेखारिया। तूं बेवकूफ़ आहीं गुराम, सफ़ा को बेवकूफ़ आहीं। उन ॾींहुं सुल्तान वारनि सां गॾु असां बि हुयासीं ऐं उते जेके बि खून थियनि हा न उन्हनि जे रत जा छंडा असांजे दामन ते ज़रूर पवनि हा। ऐं पोइ अकबर खान जे साम्हूं बि ॾोहारी लिखिया वञूं हा। कानून जे इन जे करे ई मूं इन मसइले खे ठापुर में रखियो। इहो त सुठो कयो राणा खान, पर सुल्तान असांखे छॾींदो कोन। इन मामले में ज़रूर फासाईंदो।
दोस्तू मां सुल्तान खे चङे नमूने सुञाणा थो। जॾहिं वज़न हुन जे वित खां वधी वेंदो आहे त सुल्तान जी फितरत आहे त पंहिंजे कुलनि तां अधु वज़न लाहे कंहिं ॿिए जे कुलनि ते फिटी कंदो आहे। ऐं जॾहिं खूह में किरंदो आहे न, अकेलो न ई किरंदो, पाण सां गॾु कंहिं ॿिए खे बि खणी किरंदो आहे। अदा साईं, छा तव्हां सम्झो था त सुल्तान बाह मोटाइण में कामयाब थींदो? गुलाम बाह त हर हालत में मोटंदी। सुल्तान वापस कराए आलम खान या अदो अकबर खान मोटंदी तॾहिं जॾहिं का खुड़क पई न, वरिया मथां अलाए कहिड़ा वण वसाया। सभु ॻाल्हियूं सोन दोसू, पर हिक न हिक ॾींहुं इहो छोरो पाण खे ज़ाहिर ज़रूर कंदो। उहो वरी कीअं? गुलाम सिधी सही ॻाल्हि आहे। छोरी जो निकाह पियल आहे मलूक सां, ऐं कॾहिं बि निकाह जे मथां निकाह नाहे पवंदो। ज़रूर इहो छोरो वरियाम चोरीअ जो निकाह टोड़ाइण लाइ कोर्ट वठी वेंदो, ऐं जेकॾहिं उहो ईअं नथो करे त पोइ इन्हनि खे ॻोल्हण न अदे अकबर खान जी वस जी ॻाल्हि हूंदी, न सुल्तान न ई आलम खान। ये दुनिया